अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। DGISPR चयो आहे त फ़ौज सियासत में शामिल नथी थियण चाहे। अमन फ़ौज खे गज़ा मोकिलण जो फ़ैसिलो पार्लियामेंट कंदी। पाकिस्तान अमरीका खे पंहिंजी सरज़मीन मां अफ़गानिस्तान ते हमलनि जी का बि इजाज़त नाहे ॾिनी। इहा अफ़गानिस्तान जी प्रोपेगंडा आहे। पेशावर में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त लॻे थो त भारत हिन भेरे समुंड रस्ते का कार्रवाई कंदो। उन बाबति शाहिदियूं मौजूद आहिनि ऐं असां मुकमल तौर अलर्ट आहियूं। बेहतर आहे त अफ़गान तालिबान ॻाल्हियुनि ज़रिए मसइलो हल कनि। जेकॾहिं ॻाल्हियुनि सां मसइलो हल न थींदो त उन जो हल पाण कढंदासीं। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त मोरकाए हक़ खां पोइ भारत अञा ताईं पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िशुनि में मसरूफ़ आहे। असांजी कोस्ट गार्ड भारत लाइ जासूसी कंदड़ माहेगीर खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार माहेगीर भारती ॻुझनि इदारनि हथां इस्तेमाल थियण सबबि समूरी कहाणी दुनिया खे ॿुधाई। पंहिंजे बयान में वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त पाकिस्तान ते दहशतगर्दी खे हथी वठाइण जा कूड़ा इल्ज़ाम लॻाया विया। पहलगाम वाक़े जी फौरी बाद पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻायो वियो। पाकिस्तान पाण दहशतगर्दी जो शिकार आहे। दोस्त मुल्कनि बि पाकिस्तान जे मौक़िफ़ जी ताईद कई। सिफ़ारती कोशिशनि सबबि पूरी दुनिया में असांखे भरपूर हिमायत मिली।